हथा कयो सैयद चवे जो साओ सुकाए आनो लब लतीफ चवे आनो लब लतीफ चवे भला जो चावर करो चारी पुलावसी न पारे। 14वीं सदी जे पोएं अध में अमरकोट में उमर सुमरो हुकूमत कंदो हो। संदसि वज़ीर फ़ोग मारियो ते आशिक़ थी पियो ऐं हुन मारियो जे पीउ पालणे खां मारियो जो संग घुरियो, पर हुन इनकार कयो ऐं मारियो जो मङणो खेत सां कराए छॾियो। मारियो न मिलण जे बदिले में फ़ोग उमर बादशाह ॾो मारियो जी सूंहं ऐं सोबिया जो अहिड़ो त नक्शो चिटियो जो उमर जी दिलि मारियो खे माणण लाइ उतावली थी पई। पोइ फ़ोग जी सलाह सां उठ पलाणे मारियो खे कुएं तां खणी आयो। कमाल आहे, उमर जहिड़े बजुस्ता हुक्मरान वज़ीर जे चवण ते हिकु कमज़ोर औरत खे पुट में हाणे बंदि कयो। असांजे पवित्र ख़्यालनि खे पलीत करण वारो फ़ोग ई हुयो, न त असां अहिड़ी ख़ता हरगिज़ न कयूं। फ़ोग त हिकु वज़ीर हुयो, तव्हां त बादशाह हुयो, तव्हां ई छो कयो? बादशाह बि हिकु इंसान थिए थो ऐं ग़लतियूं इंसाननि खां ई थींदियूं आहिनि। भला आदम मना करण जे बावजूदि मेवो छो खाधो? ए उमर बादशाह, मूं बि तोखे कोन सुञातो हो जॾहिं तूं खूह तां बुट हणी मूंखे खणी अची महल में बंदि कयो हो। ॿिए ॾींहुं जॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं आहीं त मूं तोखे चयो, ए इंसाफ़ पसंद बादशाह, मूंखे अलाए कहिड़े ज़ालिम अची क़ैद कयो आहे, मूंखे पंहिंजे मारूड़नि ॾे छॾे अचु। तो त मूंखे दिलि जाए ॾिनी हुई, अबाणी लोई लाहिण लाइ पोइ छो चई? मारवी, असां तुंहिंजे सूंहं आॾो मजबूर थी पियासीं, तॾहिं त तोखे ज़ेवर, ताम ऐं तरह तरह जा लिबास ते अचां त जीअं तूं पंहिंजे मारूड़नि खे विसारे छॾी। मारुनि जा सोन बराबरि सगड़ा ऐं लोईअ में लधल लाऊं मां ॿिनि ॾींहंनि कारण कीअं थी विसारे सघियसि? वेड़ी चंद सां कयल वचन विसारण खां त बहितर त मां ॼमा ई न हा, जे ॼाई हुअसि त ॼापंदे ई मरां हा। असां तुंहिंजी पंहिंजे मारूड़नि सां मोहबत ॾिसी मात थी वियासीं ऐं हिन ॻाल्हि खे शिदत सां महसूसु कयोसीं त हिकु बादशाह कंहिं औरत जी दिलि खे ख़रीद नथो करे सघे। तुंहिंजो पंहिंजनि अबाणनि पखनि सां मारुनि सां सौदो न करण वारो इरादो असांजे इरादे खे शिकस्त ॾेई वियो। मारवी, शिकस्त ॾेई वियो। त हिन ॻाल्हि जो अहसासु तोखे छो न थियो? हिकु कुंवारी छोकिरी तुंहिंजे महल में रही पई आहे, सुभाणे हिननि जो मङिंदो हुनखे क़बूल कंदो? उमर बादशाह पंहिंजे उसूलनि जो पासदार आहे। जेकॾहिं असां चाहियूं हा त तुंहिंजी लोईअ खे आम माण्हुनि वांगुरु चियूं चियूं करे सघूं पिया, पर असां ईअं न कयोसीं, छो त ईअं करण सां तारीख़ में असांजो किरदारु मलिया मेट थी वञे। तोखे जस हुजे उमर बादशाह, जो ताक़त हूंदे बि मूं ते ॾाढो न कयो, पर मुंहिंजो मुंहुं त मेरो थी वियो न। मूंखे त उते वञिणो आहे जिते हुस्न धारा हलण मेणो आहे, पर हाणे त मूं में कान पइजी वई न, ऐं सर्तनि विच में कीअं सुहंदसि? तूं घबराए न मारवी, तुंहिंजे सत जी शायदी आउं ॾींदुसि। असांखे त पोइ दाईअ ॿुधायो त तूं असांजी थन शरीक भेण आहीं। असां शुक्र अदा था कयूं पंहिंजे मालिक जो, जीअं असांखे एॾी वॾी ख़ता खां बचायो। अदा उमर, मां मारुनि बिना हिकु घड़ी बि नथी घारे सघां। बुत हित्या त साह सांगिन वटा। अदा उमर, मूंखे जल्द छॾे आ। दादा
never accept any consort other than my dear shawl wearer. Shabby though he be, he is mine as he dwells in my heart. कांधुन कंदिया सिको बियो ओ कांधुन कंदिया सिको बियो खथे रोई खूब मेरोई महबूब अल्लाह असा मारू मन में